जात वारा त हद था करनि। शैला तव्हांजी धीउ आहे, का रेड बकरी त नाहे जो चुपचाप जंहिं किले सां चाहियूं ॿधी छॾियूं। इहा ॻाल्हि त सही हुई, पर छा मामा? पुट खानदान में रिश्तो थिए त बहितर आहे। तव्हां कुझु चयो? हाँ साईं, हू मूंखे माफ़ कयो, ग़लती थी वई असां खां। कहिड़ी ॻाल्हि जी ग़लती? हो जेके ॿाहिरि बनीअ ते तव्हां सां बदतमीज़ी कई उन जी। यामीन ख़ान जे ॻाल्हियुनि जो को एतबार कोन आहे। दीन ईमान आहे ई कोन कमीने जो। फिरी वियो पंहिंजे वाइदे तां, इहो ई न। हाणे कहिड़ो बहानो कयो मुर्दार? ॾिस दी मेरू, छोकिरीअ खे विच में न आण। त ॿियो कंहिंखे आणिया विच में? छोकिरीअ जो त मामिलो आहे अदी खुर्शीद। फ़ैसिलो त तव्हां वॾनि खे करिणो आहे न। वॾनि जे फ़ैसिलनि खे तव्हां मञंदा किथे आहियो? मामा मुराद त सम्झंदो आहे त हीउ रिश्तो करण में असांजी मर्ज़ी कान्हे का। हाणे वेठी आहे साम्हूं शैला तव्हांजे, हाणे तव्हां पाण पुछो न शैला खां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।